साथी हा मरणो हर के माण्हू खे पर ईअं न मरंदासीं साथी को ॿारनि ॿारे वेंदासीं को आग लॻाए वेंदासीं। अॼु सिंध जे उन बहादुर बेबाक फर्द शनाख़ उन कलमकार जी अॼु 6वीं वरसी आहे ऐं उहा वरसी जी जेका तकरीब आहे भिटाई प्रेस क्लब जे हिसे में आई आहे ऐं भिटाई प्रेस क्लब जे समूरे सथ खे जस ॾियां थो जंहिं शहीद अज़ीज़ मेमन खे यादि कयो ऐं सभिनी दोस्तनि खे नौशरो फेरोज़ समेत खैरपुर ज़िले जे दोस्तनि खे इकठे कयो आहे। शहीद अज़ीज़ मेमन खे जीअं सभु चऊं था त विछड़ियो आहे वितिरियो वाक़ई न आहे ऐं वितिरी बि नथो सघे छो त जॾहिं जॾहिं बहार जी मौसम ईंदी आहे तॾहिं शहीद असांखे ज़रूरु यादि ईंदो आहे। जशन बहार जा जेके प्रोग्राम थींदा हुआ जंहिंमें सॼी सिंध जा हज़ारे न पर लखनि माण्हुनि खे हिकिड़ी जाइ ते गॾु करे ऐं शानदार प्रोग्राम मुनक़द करण वारो अॼु असां सां गॾु न आहे। असां सम्झूं था ॼण बहार ई असांजे लाइ न आहे। शहीद अज़ीज़ मेमन जे क़त्ल वारे ॾिहाड़े खां वठी आउं चवंदो आहियां त उनजी ॾिहाड़े खां वठी साज़िश शुरू थी। जंहिं ॾिहाड़े शहीद अज़ीज़ मेमन खे क़त्ल कयो वियो सभु खां पहिरियों पुलिस इंतिज़ामिया इहो ज़हन नशीन पे कराइणु चाहियो त शहीद खे कंहिं शहीद न आहे करे पर ख़ुदकशी कई आहे ऐं ख़ुदकशी जो रंग ॾियण जी पुलिस इंतिज़ामिया भरपूर नमूने सां कोशिशि कई। मूंखे उहो ॾींहुं यादि आहे जॾहिं लाश इस्पताल में पोस्टमार्टम लाइ पियल हुयो त इस्पताल में बि सन्नाटो हुयो। मुंहिंजा दोस्त मूंसां गॾु जेके वेठा आहिनि सभई इन ॻाल्हि जा शाहिद आहिनि। सन्नाटो छायल हुयो त अज़ीज़ मेमन ख़ुदकशी इहो त मुमकिन ई न आहे। जॾहिं त शहीद अज़ीज़ मेमन हक़ ऐं सच लिखण जो करे पाण ख़ुदि मेहरापुर खां इस्लामाबाद ताईं वाक़ा कंदो रहियो त मूंखे तहफ़ुज़ ॾियो, मूंखे थ्रेट आहिनि, मूंखे क़त्ल कयो वेंदो, मूंखे मारियो वेंदो। पर उनजे बावजूदि उन सरकार उनखे उन वक़्तु बि तहफ़ुज़ न ॾिनो। जेकॾहिं सरकार उन टाइम में अखि पटे हा त शायदि अज़ीज़ मेमन असां सां गॾु हुजे हा। पर सरकार जी लापरवाही जे करे अज़ीज़ शहीद कयो वियो ऐं उन जी शहादत जा पेरा ड्राइण जी बि भरपूर कोशिशि कई वई। पर जस आहे उन्हनि साफ़ी दोस्तनि खे जिन पहिरें ॾिहाड़े खां वठी भरपूर नमूने सां जदोजहद कई ऐं उन खां पोइ सरकार ऐं जोड़ियल GIT टीम वारनि ॿुधायो त अज़ीज़ मेमन खे क़त्ल कयो आहे, शहीद कयो आहे। तंहिंजे करे शहीद अज़ीज़ मेमन खे 6 साल गुज़री विया आहिनि। उनजा कातिल अॼु बि गिरफ़्तार न आहिनि। रुगो अज़ीज़ मेमन अकेलो शहीद न आहे थियो। ऐं चवां थो उनजी फैमिली जा मेंबरनि खे बि जेको शहीद कयो आहे तड़पाए तड़पाए उन्हनि खे मारियो वियो आहे। उन्हनि इंसाफ़ जे लाइ मुसलसल इंसाफ़ लाइ उनजी वञी उनजी अमड़ उनजो भाव जदोजहद कंदो रहियो। पर नेठि असांखां उहे बि विछड़ी विया। पर शहीद खे इंसाफ़ न मिली सघियो ऐं उनजे वारसनि सां वक़्त जी सरकार जेका वाइदा कया वचन कया त असां शहीद सां गॾु आहियूं, शहीद जे वारसनि सां गॾु आहियूं, उनजे पुट खे नौकिरी ॾिनी वेंदी ऐं मराहत ॾिनी वेंदियूं ऐं माली इमदाद कई वेंदी, उहे सिर्फ़ु ठड़ा आसरा ई रहिजी विया। बसि केसीं ताईं सिंध जो साफ़ ई मरंदो रहंदो। सिंध साफ़नि जे लाइ मक़तल गाह भरिजी चुकी आहे। कराची खां कश्मीर ताईं वॾे तादाद में साफ़ी मुसलसल शहादतूं माणींदा रहिया आहिनि।
उनजो ॾोह सिर्फ़ु हिकिड़ो ई हुजे थो, हक़ ऐं सच लिखणु। हक़ सच लिखण जे ॾोह में उहे मारिया वञनि था ऐं वक़्त जी सरकार उन्हनि साफ़ियुनि जे लाइ वक़्ती तौर ते हिकिड़ा कानून त पास करे थी, पर उन्हनि ते अमल बि नथो थिए। ऐं साफ़ियुनि जे ख़िलाफ़ वरी अहिड़ा कानून, पीका एक्ट जहिड़ा कानून पास करे साफ़ियुनि खे हिरासत कयो वञे थो। असीं उन पीका एक्ट जी बि मज़म्मत कयूं था ऐं साफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ जी घुर कयूं था। उन सां गॾु अॼोकी शहीद जी वरसी जे मौक़े ते वफ़ाक़ी तौर सिंध सरकार खां इहा घुर कयूं था त शहीद जे कातिलनि खे न रुॻो गिरफ़्तार कयो वञे, पर उनजे पुठियां जेके हथ हुया, जेके साज़िश हुई, उहे बि बेनकाब कई वञे। ऐं इक़बाल साहिब जो चवणु आहे त थोरी तकड़ बि कयो। ओके, महिरबानी। असीं घुर कयूं था त शहीद साहिब जे वारसनि सां जेके सरकार वाइदा कया आहिनि, घटि में घटि वाइदनि खे पाणी ॾे। जी सिंध, जी आज़ाद साहब, जिंदाबाद।